बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां सुभान खोसो। अॼु असांजे स्टूडियो में जेके महिमान आहिनि उहे कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। सीनियर सहाफ़ी आहिनि, POJ जा जेको आहे मरकज़ी फिनांस सेक्रेटरी आहिनि लाला असद पठान साहब। उन्हनि सां सिंध ऐं पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल बि कबी, ख़ासि तौर ते शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जे हवाले सां गुफ़्तगू कबी। लाला साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। लाला साईं, आख़िर शहीद जान मोहम्मद जे क़त्ल खे हेतिरो टाइम थी वियो आहे, कातिल ताक़तवर आहिनि या कातिल जा साथारी ताक़तवर आहिनि, या इंतिज़ामिया पुलिस नथी चाहे त सहाफ़ियुनि जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थी सघनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी सुभान, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे वधू कयो। सभिनी खां पहिरियों तव्हांजे प्रोग्राम जे तवसुस सां मां सिंध जे सभिनी जर्नलिस्टनि खे हिकिड़ी तनक़ीद कंदुसि त ईंदड़ दौरु जेको आहे उहो डिजिटल मीडिया जो आहे, लिहाज़ा जेतिरो थी सघे डिजिटल मीडिया ॾे पंहिंजो रुझान कयो। उन में जेके बि जिदतूं अचनि थियूं उन्हनि खे सिखण जी कोशिशि कयो ताकी तव्हांखे अॻिते हली करे ॾुखियाऊं न थियनि। तव्हां तमामु अहम इशू ते अॼु प्रोग्राम रखियो आहे, शहीद जान मोहम्मद महर जो हवालो। सेकेंड, हुनजी कातिलनि जी गिरफ़्तारी में सिंध हुकूमत जी कोताही, ऐं थर्ड त उहे बाअसर आहिनि या न आहिनि। नंबर 1, कोताही सिंध हुकूमत जी बि आहे, सिंध पुलिस जी बि आहे। सिंध जे 3 नंबर वॾे शहर में जंहिं बेदर्दी सां सेंटर प्लेस ते अची करे शहीद जान मोहम्मद खे क़त्ल कयो वियो ऐं कातिल 15 ॾींहंनि ताईं उते रेकी कंदा रहिया, प्लैनिंग कंदा रहिया, असांजी पुलिस ऐं इंटेलिजेंस इदारनि खे का ख़बर न पई त हिकिड़े एॾे वॾे वेल नोन जर्नलिस्ट जी क़त्ल जी तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे का ख़बर न पई। हू क़त्ल करे बासानी सेंटर ऑफ सिटी में ऐं बासानी निकिरी कचे पासे ॾे हलिया विया ऐं जिथे उहे वेठा आहिनि उहे सखर जे कचे वारे बंद खां उन्हनि जो जेको रस्तो थो ठहे उहो 12 किलोमीटर ऐं चक वारे कचे वारे बंद खां उन्हनि जो रस्तो 6 किलोमीटर थो ठहे ऐं 12 ऐं 6 किलोमीटर ॿिन्ही पासनि जो रस्तो आहे ऐं सिंध पुलिस ते अरबई रुपया सिंध हुकूमत जो पाकिस्तान जे ऐं सिंध जे माण्हुनि जो टैक्स पेयर जो पैसो आहे जेको उन्हनि ते ख़र्चु थींदो आहे। पर हिकिड़ो टैक्स पेयर, हिकिड़ो सिंध जो वेल नोन जर्नलिस्ट ऐं सिंध जो शहूर मज़लूम जो आवाज़ खे क़त्ल कयो वियो ऐं उन ते अञा ताईं कख भञी बीणो न कयो आहे सॼी सिंध पुलिस, मां सवाइ सखर पुलिस 2-4 दफ़ा या 5 दफ़ा या इन खां वधीक दफ़ा अंदरि अटैम्प्ट करण जी कोशिशि कई हूंदी, पर सखर पुलिस जी एतिरी कैपेबिलिटी न आहे त उन्हनि कातिलनि खे पंहिंजी गिरफ़्त में आणे सघे, छो त कातिलनि वटि 12.7 गन आहे, लॉन्चर्स आहिनि ऐं इन खां सवाइ जदीद हथियार आहिनि। जेसि ताईं कलेक्टिव विज़डम न ठहंदो, कलेक्टिव विज़डम जे तहत IG सिंध अची करे पाण कैंप ऑफिस सखर में ठाहे, खोड़सारी आसपास जी डिस्ट्रिक्ट्स जी पुलिस घुराए ऐं अंदरि वञी करे ऐं उन जा कैंप्स लॻनि ऐं उन कैंप्स जे ज़रिए पुलिस मूव कंदी रहे, त पोइ मां नथो सम्झां त हफ़्तो बि वॾो आहे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं कोर्ट ऑफ लॉ में उन्हनि खे पेश करण जो। ॿियो सुवाल तव्हां कयो त छा उहे बाअसर आहिनि? हिकिड़े लिहाज़ सां त बाअसर आहिनि त सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर, सिंध सखर जे सेंटर ऑफ प्लेस ते सखर जे हिकिड़े नामियारे, सिंध जे हिकिड़े नामियारे, मुल्क जे हिकिड़े नामियारे जर्नलिस्ट खे जंहिं बेदर्दी सां क़त्ल करे विया, यानी बाअसर आहिनि न। छा भला तव्हां इहो तसवुरु करे सघो था त कचे मां को माण्हू निकिरे ऐं शहरी इलाइक़े में एतिरो बाआसानी सां कंहिंखे क़त्ल करे ऐं वापसि निकिरी वञे ऐं उन खां पोइ उहो सोशल मीडिया ते ऐं मीडिया जे ॿियनि टूल्स ते अची करे ऐं पंहिंजा वीलॉग बि करे ऐं स्टेटमेंट्स बि जारी करे? केरु उन्हनि खे इहे ॾस थो ॾिए? केरु उन्हनि खे इहो सम्झाए थो? केरु उन्हनि खे इहो ॿुधाए थो त पाकिस्तान जी इहा रिवायत रही आहे त पाकिस्तान में 148 जर्नलिस्ट हिन खां पहिरियों क़त्ल थी आहे, 10-12 ॾींहंनि खां वधीक कंहिंजो एहतजाज न हलंदो आहे, त तव्हां 10-12 ॾींहं रुगो सब्र कयो, 10-12 ॾींहंनि खां पोइ इहे पाण ई सभु आवाज़ूं चुप थी वेंदियूं, पोइ वारसनि जे मथां तव्हां प्रेशर विझंदव ऐं उन्हनि जे मथां मुख़्तलिफ़ तरीक़े सां उन्हनि खे दॿाइण जी कोशिशि कंदो, त ऑटोमेटिकली कंहिं वॾेरे वटि तव्हांजो फ़ैसिलो निकिरंदो ऐं फ़ैसिलो थींदो, तव्हांजी जान छुटी वेंदी, जान मोहम्मद जो खून लुड़ी वेंदो। मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े तौर ते ॿुधाइण थो चाहियां, न सिर्फ़ु सिंध जा जर्नलिस्ट, पाकिस्तान जा जर्नलिस्ट शहीद जान मोहम्मद महर जे इन केस खे फॉलो करे रहिया आहिनि। पूरी जी पूरी असांजी नज़र आहे, वारसनि सां असां गॾु बीठा आहियूं। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो 1 पॉइंट एजेंडा, हिकिड़ो ई मुतालबो आहे, शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो, बसि। लाला साईं, थींदो ई रहियो आहे जीअं तव्हां मुसलसल एहतजाज कयो पिया, सरापा एहतजाज आयो, तव्हांजे इहे जो गुज़िरियल ॾींहुं जेको एहतजाज थियो उन खां पोइ पुलिस चए थी हिकिड़ो मुख्य जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। इहो तव्हां बि क्लियर कजो त भई इहो वाक़ई मुख्य जवाबदार आहे या इहा पुलिस ॻाल्हि खे टाल मटोल पई करे
ॿियो इहो आहे त पोइ वारिस ठही था वञनि, हिकिड़ो प्रेशर ठहे थो, उनखां पोइ राजूणी तरीक़े जे पासे वारिस था वञनि, इनखे कीअं रोकजे? ॾिसो, जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई त मुख्य जवाबदारनि में पुलिस जो दावा थियो आहे त उन्हनि में कंहिं क्रॉस फायरिंग में उन्हनि में कंहिंखे गोली लॻी आहे, इहा पुलिस जी दावा आहे। अञा ताईं ऑफिशियल का शइ साम्हूं न आई आहे। पुलिस जी दावाऊं आहियूं या ज़रियनि जी तरफ़ां इहा ख़बर आई आहे। ऑफिशियल छो त तव्हां बि जर्नलिस्ट आहियो, मां बि जर्नलिस्ट आहियूं, असां ऑफिशियल उनखे मञींदा आहियूं त ज़ख़्मी अची करे प्रोड्यूस थिए कंहिं अस्पताल में, या उनजी का वीडियो या उनजी का तस्वीरूं या अहिड़ी का शइ अचे, त अञा ताईं अहिड़ी का बि शइ अमली न आई आहे। बसि हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे त क्रॉस फायरिंग आहे। क्रॉस फायरिंग ज़रूरु हले थी। हिन पासे ॾे सखर पुलिस वेठी आहे, दरिया जे हुन पासे ॾे हू वेठा आहिनि, हिक ॿिए जे थका टुकी हलंदी हूंदी, या हिननि क्रॉस करण जी कोशिशि कई हूंदी त उन्हनि शायदि कयो हुजे, या हुननि क्रॉस करण जी कोशिशि कई हुजे त शायदि कयो हुजे, पर उनजो अञा ठोस एविडेंस न आहे, सिर्फ़ु दावाऊं। सेकेंड त ॻाल्हि कई त वारिस जेके आहिनि उहे ठही वेंदा आहिनि, हिन में को शक न आहे, पर ठहंदा छो आहिनि? क़सूरु कंहिंजो आहे? क़सूरु असांजो आहे। पहिरियों नंबर क़सूरु पाकिस्तान जी सभिनी जर्नलिस्ट तंज़ीमनि जो आहे, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो क़सूरु आहे। जेकॾहिं सिंध में थिए थो त सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो क़सूरु आहे, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो क़सूरु आहे, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो क़सूरु आहे, सखर प्रेस क्लब जो क़सूरु आहे, हैदराबाद प्रेस क्लब जो क़सूरु आहे, कराची प्रेस क्लब जो क़सूरु आहे, ईअं सॼे सिंध जे प्रेस क्लबनि जो क़सूरु आहे। ईअं सॼे सिंध में जेके पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अंदरि अम्ब्रेला जेके यूनिट कमु करे रहिया आहिनि उन्हनि जो क़सूरु आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे साथी जे क़तल खां पोइ, उन सां थींदड़ ज़्यादती खां पोइ ख़ामोश तमाशाई बणिजी करे पंहिंजे घरनि में वेही था रहो, पंहिंजी दुनिया जे कारोबार में उलझी था वञो, त ज़रूरु हुनजा मालिक अकेला थींदा, अकेला थियनि था त कातिल बासर पहिरियों उन्हनि जे घर में उन्हनि माण्हू मारे चुका आहिनि, उहो जॾहिं उन्हनि जे मथां मुख़्तलिफ़ टैक्टिस सां पंहिंजो प्रेशर बिल्ड था कनि त उहे टुटी था पवनि। हा, लामोला उन्हनि खे टुटणो आहे, त उन्हनि खे जॾहिं ख़बर आहे त असांजे घर जो हिकिड़ो वेल नोन जर्नलिस्ट हो, पाकिस्तान में उनजो एॾो वॾो नालो हो, उनखे एॾी बेदर्दी सां सिंध जे 3 नंबर शहर में क़तल कयो वियो आहे, त असां कहिड़ी हैसियत था रखूं? चक में बंद जे भरिसां वेठा आहियूं। लिहाज़ा हू पाण खे कमज़ोर सम्झा था, जॾहिं कमज़ोर सम्झा था त पोइ ठाह ॾे ज़रूरु वेंदा। त लिहाज़ा इहो तव्हां असां सभिनी सहाफ़ियुनि ते ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं उनजी सभिनी यूनिट्स ते फ़र्ज़ु आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जेसि ताईं गिरफ़्तार थी करे कोर्ट ऑफ लॉ में प्रोड्यूस नथा कया वञनि, तेसि ताईं हू पंहिंजी आवाज़ खे बीहण न ॾियनि, इन आवाज़ खे हमेशह बुलंद रखनि, इन ग़म ऐं गुस्से खे ताज़ो रखनि, ताकी सरकार, सिंध सरकार, वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध पुलिस अमली तौर ते कातिलनि जी गिरफ़्तारी खे अमल में आणे। लाला असद पठान जान मोहम्मद जी शहादत वारे ॾींहं खां वठी मुसलसल सरापा एहतजाज आहे, हर जॻह ते एहतजाज पियो करे, आवाज़ पियो उथारे, पर असां पाण ई साफ़ ई इहो इल्ज़ाम था लॻायूं त लाला असद पठान कातिल जो साथारी आहे। इन रविश खे लाला कीअं बंदि कजे? आख़िर उनजो वजह इहा आहे त ॾिसो न, इन मुल्क में मुख़्तलिफ़ ताक़तवर पॉलिटिशियंस बि, रियासी इदारनि बि ऐं ॿियनि स्टेक होल्डर्स बि हिकिड़ा पॉकेट्स यूनियन्स ठाहियूं आहिनि, हिकिड़ा पेड वर्कर जर्नलिस्ट ठाहिया अथऊं, जिन्हनि जो जर्नलिज़म सां को बुनियादी तौर ते तालुक़ु न हूंदो आहे। उहे हमेशह उन केस में त विझंदा आहिनि जिथे कंहिं न कंहिं कम्यूनिटी खे मलाइन करिणो हुजे, कंहिं अगरि जेका जर्नलिस्ट धुर कंहिं इशू ते खड़े थी, जंहिंजो कंहिं ताक़तवर माण्हू सां उनजो उहो इशू उन पासे ॾे वञे थो, कर थो खणे, त उहो उनखे मलाइन करण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं तव्हां अमूमी तौर ते ॾिठो हूंदो प्रेस क्लबनि में या प्रेस क्लबनि खां ॿाहिरि बि, त जॾहिं बि कंहिं धुर जो को माण्हू मरंदो आहे, कंहिंसां का ज़्यादती थींदी आहे, उहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदा आहिनि, त हिकिड़ा पेड अची करे उन सॼी प्रेस कॉन्फ्रेंस खे मलाइन करण जी कोशिशि कंदा आहिनि। त उन्हनि जो को उन सां, उन्हनि मज़लूमनि सां को ज़ाती जहिड़ो न हूंदो आहे, उहे असल में पेड हूंदा आहिनि, उन्हनि खे पैसा गीदे में पहले त उन्हनि जो कमु आहे त तव्हां इहो कमु जारी रखो ताकी इहो आवाज़ रुकिजे। इहे जेके माण्हू आवाज़ खणनि था, इहे ख़ौफ़ में अची करे, डप में अची करे पोइते थी वञनि ऐं इहो ॻाल्हि हिते जो हिते ख़तमु थी वञे। मां वाज़े तौर ते पैगाम ॾियणु थो चाहियां हर उन पेड यूनियन खे, हर उन पेड जर्नलिस्ट खे, त जेको शहीद जान मोहम्मद महर जो केस ख़राबु करण जी कोशिशि थो करे, न सिंध जा सहाफ़ी हुनखे माफ़ु कंदा, न तारीख़ हुनखे माफ़ु कंदी ऐं न हुनजो ज़मीर हुननि खे माफ़ु कंदो। अच्छा लाला साईं, थींदो ईअं रहियो आहे त जीअं जेको आहे साफ़ आहिनि, जेका माना सिंध में इंटीरियर सिंध में ख़ासि तौर ते बिना पघार जे कमु कनि था, हालत इहा थिए थी त उहे इदारनि जे लाइ कमु कंदे कंदे ज़ाती दुश्मनियूं खणनि था, मारिजी था वञनि। इदारनि जी रविश इहा आहे त आख़िर में माना ईअं कोन्हे त इदारा नथा कमाइनि, ख़ासि तौर सिंधी इदारा हुजनि या उर्दू इदारा हुजनि, उहे कमाइनि था, पर हालत इहा आहे त उहे उन्हनि जी मालिकी करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। आख़िर उन जे वारसनि खे बाद में को मुआवज़ो न पिया ॾियनि,
इन ते तव्हांजी यूनियन छो कमु न पई करे? बिल्कुलु असांजी यूनियन कमु करे पई थी। इन ते असांजो तमामु वॾो हाणे बि ताज़ो असांजो जेको एबटाबाद में FSC जो इजलास थियो, हुन में वॾो इन ते बहस थियो आहे त पाकिस्तान में जेकी मीडिया इदारनि में बेगार कैंप आहे, इन जो ख़ात्मो थियणु खपे। केसीं ताईं हिन मुल्क में बेगार कैंप्स हलंदियूं? छो तक़रीबन पाकिस्तान में 50 अरब रुपए जो तव्हांजो सरकारी ऐं गैर सरकारी जेको इश्तिहारनि जो केक आहे, उन इश्तिहारी केकनि ते इहे सभु मीडिया मालिकान ऐं अख़बारुनि जा मालिकान उन में हिसेदार आहिनि। के वॾा हिसेदार आहिनि, के नंढा हिसेदार आहिनि। जेके नंढा हिसेदार आहिनि उन्हनि लाइ त असांखे थोरो घणो सम्झ में अचे थो त ख़र्च घणा आहिनि ऐं उहो बमुश्किल पंहिंजे अख़बार जी प्रिंटिंग ऐं ॿियूं ज़रूरियात पूरियूं करे सघनि था, त हेठि वर्कर खे अञा ताईं उहो समर नथा ॾेई सघनि। त उन्हनि खां असांजो फौरी तक़ाज़ो न आहे। असांजो फौरी तक़ाज़ो सभु उन्हनि वॾनि इदारनि खां आहे जेके अरबनि रुपयनि में, करोड़नि रुपए में पैसा कमाइनि था, पर हेठि डिलीवर पंहिंजे वर्कर ॾे नथा कनि। उन हवाले सां असांजी PBA सां बि मुलाक़ातूं जारी आहिनि, CPNE सां बि आहिनि, APNIयन सां बि मुलाक़ातूं आहिनि। असांजी हिकिड़ी जॉइंट एक्शन कमेटी ठहियलु आहे, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, CPNE, PBA, APNIयस, इहे सभु इदारा उन में, ऐं MND, इहे सभु इदारा उन में मौजूदु आहिनि। असांजा इहे बहस मुबाहिसा उन में हलंदा आहिनि। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में अञा बहितरी ईंदी। हालिया हिन दौर में, इमरान ख़ान जे दौर खां वठी करे हिन दौर ताईं मीडिया ते ॾाढो मुश्किल वक़्तु आयल आहे। कंहिं ज़माने में पाकिस्तान में माशी हालात बहितर हुया त असांजो प्राइवेट इंडस्ट्री जेकी आहे ग्रो पई करे, त प्राइवेट इश्तिहार वॾी तादाद में हुयो। माना तक़रीबन मिलाए जुलाए 50 अरब रुपए जो इहो बंच ठहे पियो। हाणे उहो घटिजी करे 35 अरब रुपए जो थी वियो आहे। 15 अरब रुपए जो लास्ट थियो आहे। हाणे 15 अरब रुपया जिथे किरिया आहिनि त ज़रूरु इदारनि जा ख़र्च आहिनि, चाहे नंढो इदारो हुजे वॾो इदारो हुजे, तमामु वॾा ख़र्च आहिनि उन्हनि जा। त इहा सूरत हाल बि असांखे मद्देनज़र रखणी आहे। असां इन हवाले सां सरकार ते बि हिकिड़ो प्रेशर विझूं। सरकार खां असांजो इहो मुतालबो आहे त सरकार जेको आहे मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा, TV चैनल्स जा, वेब TVs जा जेके इश्तिहार उन्हनि खे ॾिना विया, उहो चाहे सिंध हुकूमत हुजे, बलोचिस्तान हुकूमत हुजे, पंजाब हुजे, KP हुजे या फेडरल गवर्नमेंट हुजे, पुराणी इमरान जी हुकूमत ॾिना या उन खां पोइ शहबाज़ हुकूमत ॾिना या जेकी हाणे निगरा हुकूमत ॾिए थी, इहे बिल त घटि में घटि क्लियर कयो त ताकी वर्करनि खे उहे पघारूं त ॾेई सघनि। को बि मालिक पंहिंजे गीदे मां पघार कॾहिं नथो ॾेई सघे न। जेको रेवेन्यू ईंदो उन मां उहो अॻिते पघार ॾींदो। त रेवेन्यू ईंदो त असां उन में पघार जो मुतालबो। सेकेंड स्टेप में असां वेंदासीं उन्हनि नंढनि इदारनि ते जॾहिं हुननि जी माली पोज़ीशन बहितर थींदी। छो त हाणे असां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो जेकी असांजी जॉइंट एक्शन कमेटी ठही आहे, उन खां पोइ असां सरकार सां बि मुंसलिक थिया आहियूं, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट सां, चाहे उहे प्रॉमिस जा हुजनि या फेडरल गवर्नमेंट जो हुजे। असां उतां टोटल उहे तफ़सीलात वठूं था त केतिरा इश्तिहारात केतिरे अख़बारुनि खे ऐं TV चैनल्स खे जारी थिया, केतिरी हुनखे उतां पेमेंट थी, ताकी असांखे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट खे ख़बर पए त हिन इदारे खे पैसा मिलिया आहिनि, पर हिन इदारे खे पैसा मिलण खां पोइ हेठि डिलीवर न थिया आहिनि, हेठि पघारुनि जी सूरत में डिलीवर न थिया आहिनि, या हेठि अञा ताईं बेगार कैंप्स थियूं हलनि, उनजो ख़ात्मो न थियो आहे, त इंशाअल्लाह असां उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी भरपूर मुहिम हलाई। लाला साईं, आख़िरी सुवालु आहे, लालो असद पठान असांजी नज़र में ॾिसूं पिया त सहाफ़ियुनि जे लाइ, सहाफ़ियुनि जे हक़नि जे लाइ मुसलसल जुदोजहद कंदे नज़र ईंदो आहे, पर हिकु धड़ो आहे तव्हांजा उहो मुख़ालिफ़ खणी चऊं या तव्हांजे ख़िलाफ़ का साज़िश खणी चऊं, उहो तव्हां ई क्लियर कंदो। इल्ज़ाम आहे त लालो असद पठान सखर रीजन जे सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कराईंदो आहे। इहो आहे छा मामिलो साईं? महिरबानी तव्हांजी। मां कॾहिं बि इन्हनि जिन्हनि जा तव्हां ज़िक्र कयो था, इहे सो कॉल्ड पपेट जर्नलिस्ट, ऐं मां इन्हनि जो कॾहिं बि कंहिं बि फोरम ते जवाबु न ॾिनो आहे। फस्ट टाइम तव्हांजे फोरम ते तव्हां सुवालु कयो आहे त मां जवाबु ॾिनो आहे। उअं ई सोशल मीडिया ते सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ क़िस्म जा तोहमत, बहतान ऐं बकवास कंदा रहंदा आहिनि। मां कॾहिं उन्हनि जो कंहिं बि उनजो जवाबु न ॾिनो आहे, छो त मां जवाबु ॾियणु ज़रूरी नथो सम्झां। जवाबु ॾिबो आहे पंहिंजे लेवल जे माण्हू खे, त इन करे मां उन्हनि खे कॾहिं इहो जवाबु ॾिनो ई न आहे। ॾिसो, तव्हां मुंहिंजो मञणु इहो आहे त इंसानु पोरियो कंदो रहे, कमिटमेंट सां पोरियो करे, ईमानदारी सां पोरियो करे, पंहिंजे वर्कर साथियुनि लाइ पोरियो करे। मुंहिंजो रब इंसाफ़ कंदो, वक़्तु इंसाफ़ कंदो, सिंध जा माण्हू इंसाफ़ कंदा ऐं हिन मुल्क जा माण्हू इंसाफ़ कंदा त केरु ग़लति हुयो ऐं केरु सही हुयो। जेकॾहिं तोहमत हणण सां सियासत थिए हा, गारियूं ॾियण सां सियासत थिए हा, ऐं कूड़ ॻाल्हाइण सां सियासत थिए हा, कूड़ा दावा करण सां सियासत थिए हा, त पोइ हे सभु पॉलिटिशियन सॼो ॾींहुं कमु इहो कंदा। इन मुल्क जे अवाम हमेशह मुस्तक़िल कूड़ ॻाल्हाइण वारे खे निंदियो आहे ऐं अलाह ताला
जितरो जंहिं बि मुंहिंजे ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा कई रबिल आलमीन अञा मूंखे वधीक इज़त ॾींदो, अञा मूंखे वधीक इज़त ॾींदो। सखर मां वञी करे पाकिस्तान जो लीडर ठाहियो अथई। त इहा रब जी महिरबानी आहे न, उनजी रज़ा आहे न। बसि रब जी रज़ा हुजे। बाक़ी हाणे सो कॉल्ड जर्नलिस्टनि जी या ख़ुदि साख़्ता यूनियंस जी रज़ा जी मूंखे ज़रूरत न आहे। वॾी महिरबानी लाला असद साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु मां टाइम ॾिनो। जी नाज़रीन, तव्हां जेको आहे लाला असद पठान साहिब जी गुफ़्तगू ॿुधी आहे, उनजो चवणु आहे त बसि रब राज़ी रहे, बाक़ी सभु ख़ैरु आहे।